सिंधी खोजी जा मुअज़्ज़िज़ दोस्तो, मां आहियां इहसान अली ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी खोजी यूट्यूब चैनल। नाज़रीन, अॼु असां वरी हिकु भेरो ॿीहर हिकु मुनफ़रिद टॉपिक खणी हाज़िर थिया आहियूं, जंहिं में अव्हां खे ॿुधायो वेंदो त फ़िरौन केरु हो ऐं उन ते अल्लाह ताला जो अज़ाब कीअं नाज़िल थियो। अॼु बि उन जी लाश ते ताज़ो गोश्त निकिरी ईंदो आहे ऐं उन जी लाश ते कुआ छो छॾिया वेंदा आहिनि। वीडियो खे शुरू खां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसजो। त अचो नाज़रीन, हलूं था पंहिंजे मौज़ू जी तरफ़। अॼु खां 3000 साल पहिरियां मिस्र जी सरज़मीन ते हिकु अहिड़ो बादशाह पैदा थियो जंहिं बनी इसराइल जी ज़मीन ते ज़ुल्म सितम जा पहाड़ केरे छॾिया। हू हुननि खां तमामु घणी महिनत कराईंदो हुयो ऐं हुननि ते ॾुखिया कम लाज़मी करार ॾिनल हुआ। हू हुननि खां पहाड़ूं कटराईंदो हुयो। हुननि जूं पहाड़ूं टोड़ींदे कटींदे चेलियूं चिबियूं ऐं ॻाटे ते ज़ख़्मनि जा निशान पइजी विया हुआ। हुन उन्हनि ते नाजाइज़ टैक्स लागू करे छॾिया हुआ जेके सिज लहण खां पहिरियां हुननि खां वसूल कया वेंदा हुआ, ऐं जेकॾहिं को टैक्स न ॾेई सघंदो हो उन्हनि जा हथ ॻीची सां मिलाए पोयां ॿधी छॾींदा हुआ ऐं महीने ताईं उन्हनि खे अज़ियत ॾिनी वेंदी हुई। नाज़रीन, हिकु ॾींहुं फ़िरौन ख़्वाब ॾिठो। बैतुल मुक़द्दस खां बाहि आई जंहिं मिस्र खे घेरे में आणे छॾियो, जंहिं कुप्तियुनि खे साड़े विधो ऐं बनी इसराइल खे को उन सां नुक़सान कोन पहुतो। फ़िरौन उथियो ऐं उथी नजूमियुनि खे घुराईं। नजूमियुनि हुनखे उन जी ताबीर ॿुधाई त बनी इसराइल में हिकु छोकिरो पैदा थींदो जेको तोखे क़त्ल कंदो ऐं तुंहिंजी सल्तनत जो ज़वाल ईंदो। इहो ॿुधी करे फ़िरौन ऐलान कराए छॾियो, बनी इसराइल में जेको बि नंढो ॿारु पैदा थिए उनखे क़त्ल कयो वञे। फ़िरौन जे हुकुम जी तामील कई वई। हिकु रिवायत जे मुताबिक़ 70,000 छोकिरा क़त्ल कया विया ऐं 90,000 हमल किराया विया। इहो सभु कुझु ॾिसी करे क़ौम कोबत जे वॾे अची करे फ़िरौन सां मुलाक़ात कई ऐं फ़िरौन खे चवणु लॻो, ईअं ई जेकॾहिं तूं क़त्ल आम जारी रखियो त असांजा ग़ुलाम किथां पैदा थींदा जेके असांजी नौकरी ॾींदा। इहो ॿुधी करे फ़िरौन हुकुम ॾिनो त 1 साल ॿारनि खे क़त्ल कयो वञे ऐं 1 साल ज़िंदा छॾियो वञे। जेको साल छॾे ॾियण जो हो उन में हज़रत हारून अलैहिस्सलाम पैदा थिया ऐं जंहिं साल क़त्ल कयो वेंदो हो उन साल हज़रत मूसा जी विलादत थी। हज़रत मूसा जी वालदा उनखे क़त्ल करण जे भउ खां हुनखे हिकु मज़बूत पेटी में विझी दरियाए नील में वहाए छॾियो। हीउ उहो ई दरियाओ जंहिंजी हिकु शाख निकिरी करे फ़िरौन जी महल जी तरफ़ वेंदी हुई। हाणे इहा पेटी दरियाए नील खां वहंदी वहंदी शाख वसीले फ़िरौन जे महल ताईं वञी पहुती। इत्तफ़ाक़ सां फ़िरौन ऐं फ़िरौन जी घरवारी आसिया बीवी महल में वेही करे शाख जो नज़ारो करे रहिया हुआ। जॾहिं हुननि जी नज़र ओचिते उन पेटी ते पई त हुननि ख़ादमनि खे इहो हुकुम कयो त हिन पेटी खे खणी अची महल में आंदो वञे। जॾहिं पेटी खे खोलियो वियो त हुन मां निहायत ख़ूबसूरत हिकु ॿारु निकितो जंहिंजे चहिरे मुबारक ते नूर सां गॾोगॾु नबूअत जूं तजल्लियूं निरवार हुयूं। फ़िरौन ऐं फ़िरौन जी घरवारी उन ॿार खे ॾिसी करे दिलि जान सां हुन सां मोहबत करणु लॻा ऐं आसिया बीबी फ़िरौन खे चयो, जंहिंजो तर्जुमो क़ुरान मजीद में हिन तरह दर्ज आहे, हीउ ॿारु तुंहिंजी ऐं मुंहिंजी अखियुनि जो ठार आहे। हिन खे क़त्ल न कयो, शायदि हीउ असांखे नफ़ो ॾे या असां हिन खे पंहिंजो पुटु करे छॾियूं। ऐं उहे बेख़बर हुआ। हज़रत मूसा निहायत नंढड़ो मासूम ॿारु हो जंहिंखे खीर जी सख़्त ज़रूरत हुई। हुननि खे खीर वारी औरत जी ज़रूरत हुई पर पाण कंहिं गैर औरत जो खीर न पीअंदा हुआ ऐं होॾां हज़रत मूसा जी वालदा निहायत परेशान हुई। अलाह ई ॼाणे मुंहिंजो ॿारु कीअं ऐं कहिड़ी हालत में हूंदो। परेशानी जे आलम में हज़रत मूसा जी भेण बीबी मरियम खे उन जी वालदा फ़िरौन जे महल ॾांहुं मोकिलियो जीअं ख़बर पई सघे त हज़रत मूसा कहिड़े हाल में आहे। बीबी मरियम जॾहिं ॾिठो त ॿारु कंहिं बि औरत जो खीर कोन पीए थो त हुन फ़ौरन फ़िरौन जी ज़ाल खे चयो, मां हिकु औरत खे आणियां थी, शायदि ही उन जो खीर पीअण लॻे। बीबी मरियम हज़रत मूसा जी वालदा खे फ़िरौन जे महल में वठी आई। जीअं ई हज़रत मूसा जी वालदा जोश मोहब्बत में हज़रत मूसा खे सीने लाए करे खीर पीअण शुरू कयो त हज़रत मूसा खीर पीअण चालू कयो। अहिड़ी तरह हज़रत मूसा जी वालदा खे उन जो विछड़ियल ॿारु मिली चुको हो। इन वाक़िए जो किस्सो क़ुरान मजीद जी सूरे क़सस में बि मौजूदु आहे। जी नाज़रीन, किस्से खे मुख़्तसिर कंदे वक़्तु ईअं ई गुज़रंदो रहियो। फ़िरौन बनी इसराइल ते ईअं ई ज़ुल्म सितम जारी रखियो। एतिरे ताईं हज़रत मूसा जवान थी चुको हो। अल्लाह ताला उनखे नबूअत जे रुतबे सां नवाज़े छॾियो हो।
हज़रत मूसा खे अल्लाह ताला जो पैगाम रसियो त हाणे उहो टाइम अची वियो आहे तव्हां बनी इसराइल जे माण्हुनि खे मिस्र खां कढी वञी हुननि जे अबे ॾाॾनि जी ज़मीननि ॾांहुं वठी वञो। हज़रत मूसा ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम बनी इसराइल जे हज़ारे माण्हुनि खे मिस्र खां कढी अल्लाह ताला जे हुकुम मुताबिक़। फिरौन खे जीअं ई इन ॻाल्हि जी ख़बर पई हू लश्कर वठी करे हुननि जे पोयां लॻो। पोइ अल्लाह ताला हज़रत मूसा खे हुकुम ॾिनो जंहिंजो तर्जुमो क़ुरान में हिन रीत आहे, असां मूसा जी तरफ़ वही मोकिली त पंहिंजी लठ समुंड में हण। बस पोइ समुंड फाटी पियो ऐं हर हिसो हिकु वॾे पहाड़ वांगुरु थी बीह रहियो ऐं बनी इसराइल उन ते हली करे ॿी तरफ़ बची निकितो। फिरौन जो लश्कर बि इहो ॾिसी करे हुननि जे पोयां हलण लॻो ऐं जीअं ई तमामु लश्कर दरिया जे विच में पुॻो, दरिया जो पाणी पाण में मिली वियो ऐं तमामु लश्कर उन में गर्क थी वियो सवाइ फिरौन जी लाश जे। नाज़रीन, ईअं पोइ बनी इसराइल वञी समुंड जे ॿिए तरफ़ निकितो। जीअं ई फिरौन जो लश्कर समुंड जे विच में पहुतो त पाणी पाण में मिली वियो ऐं समूरो फिरौन जो लश्कर उन में ॿुॾी गर्क थी वियो सवाइ फिरौन जी लाश जे। जॾहिं फिरौन पंहिंजी मौत खे साम्हूं ॾिठो पोइ चवणु लॻो, मां मूसा जे ख़ुदा ते अल्लाह वादहू ला शरीक लहू ते ईमान आणियां थो। फिरौन खे जवाब मिलियो, हाणे ईमान आणे थो हालांकि तूं पहिरियों यको नाफ़रमानी कंदो रहीं ऐं मुस्फिद रहीं। अॼु असां तुंहिंजे जिस्म खे दरिया खां कढी करे ताकि तूं पोयों वारनि जे लाइ निशान इबरत हुजे ऐं घणा माण्हू असांजी निशानियुनि खां बेख़बर आहिनि। नाज़रीन, क़ुरान चई छॾियो आहे त फिरौन जी लाश दुनिया लाइ इबरत जो निशान हूंदी। क़ुरान जी ॾिनल ॼाण सही साबित थी। फिरौन जी ही लाश 1881 में दरियाए अहमर खां मिली ऐं अॼु मिस्र जे अजाइब खाने में महफ़ूज़ आहे। फिरौन ख़ुदा हुजण जो दावो कयो ऐं ख़ुदा उन जी लाश खे निशान इबरत बणाए छॾियो। फिरौन जी लाश जी ड्रैग 20 सेंटीमीटर आहे। हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त फिरौन जी लाश 1335 क़बल अज़ मसीह में समुंड में ॿुॾी वई हुई। अॼु 3416 साल समुंड में पई हुअण बावजूद ॻरण सड़ण बजाए ताज़ी लॻी पई आहे। इहो वाक़ियो इन ॻाल्हि जो सबूत आहे त क़ुरान मजीद अल्लाह जी सची किताब आहे। फिरौन उहो वाहिद इंसान आहे जंहिंजो गोश्त जिस्म ते वधंदो रहंदो आहे। हिकु रिपोर्ट जे मुताबिक़ फिरौन वाहिद क़दीमी शख़्स आहे जंहिंजी लाश ममी नाहे। फिरौन जी लाश अॼु बि तरो ताज़ा आहे ऐं फिरौन जी लाश ते हर रोज़ नओं गोश्त पैदा थींदो आहे। हिकु रिपोर्ट मुताबिक़ फिरौन जी लाश ते हर साल 15 मार्च ते कुआ छॾिया वेंदा आहिनि जेके हुन जो एक्स्ट्रा गोश्त खाई वेंदा आहिनि। उन खां पोइ लाश जी ॿीहर ड्रेसिंग कई वेंदी आहे ऐं उन खे शीशे में रखियो वेंदो आहे। प्यारा दोस्तो, यहूदियुनि ऐं ईसाइयुनि जे अक़ीदे जे मुताबिक़ फिरौन जी तमामु फ़ौज ते गर्क थी वई हुई, लेकिन फिरौन किनारे ते रहिजी वियो हुयो जंहिं जे करे बची वियो हुयो ऐं बाद में पंहिंजी आम मौत मरियो हो। 1898 में मिस्र में नयूं क़बरूं दरियाफ़्त थियूं जंहिंमें फिरौन समेत ॿियनि बादशाहनि जूं लाशां मौजूदु हुयूं। इन ॻोल्हा जे 63 वरियनि खां पोइ 1981 में जॾहिं फिरौन जी लाश ख़राब थियण लॻी, मिस्री हुकूमत फ्रांस खां दरख़्वास्त कई त फ्रांस फिरौन जी लाश ख़राब थियण खां बचाए त जीअं इन जी मौत जी असल वजह ख़बर पइजी सघे। फिरौन जी लाश मिस्र खां फ्रांस आंदी वई जंहिं जी ॼाण लाइ माहिर डॉक्टरनि जी हिकु टीम जोड़ी वई जंहिं जो सरबराह मोरिस बकायल हुयो जंहिं संदसि जिस्म जा मुख़्तलिफ़ टेस्ट कया। ख़बर इहा पई त फिरौन जी लाश ते समुंडी लूण जा ज़रा हुआ जेको हुन जी मौत जो मुकमल सबूत आहे त हुन जी मौत समुंड अंदरि थी हुई। जॾहिं मोरिस बकायल खे इहा ख़बर पई त मुसलमाननि जी किताब क़ुरान में इहो दर्ज आहे त फिरौन जी लाश समुंड मां मिलंदी ऐं उहा निशान इबरत बणजंदी, इहो ॿुधी करे डॉक्टर तमामु हैरान थियो। हक़ीक़त ॼाणण लाइ हुन मुसलमान साइंटिस्टनि सां राब्तो कयो। हुन खे क़ुरान मजीद जी सूरे यूनिस 90 खां 92 ॿुधाई वई। उहे आयतूं ॿुधी उहो डॉक्टर तमामु घणो हैरान थियो। फिरौन खां 2000 साल पोइ क़ुरान नाज़िल थियो हो। उन खां पहिरियां फिरौन जी लाश जे बारे में कोई बि न ॼाणींदो हो। क़ुरान मजीद में दर्ज हक़ीक़त सच साबित थी। इहा ॻाल्हि ॿुधी करे चंद साइंसदाननि इस्लाम बि क़बूल कयो ऐं मोरिस बकायल बि उन्हनि में शामिल हो। बाद में उन जी लिखियल किताब क़ुरान बाइबल एंड साइंस दुनिया में धूम मचाए छॾी। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।